नाज़रीन बी अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं झंपीर मां, जिथे नाले वारे अदीब ऐं कहाणीकार रसूल बख्श दर्स जो मड़ सवे आलिन अखियुनि सां मिटी मां हवाले कयो वियो आहे। अहम ख़बर आहे वांखे ॾींदालू त झंपीर में नाले वारे अदीब ऐं कहाणीकार रसूल बख्श दर्स जो मड़ सवे आलिन अखियुनि सां मिटी मां हवाले कयो वियो आहे। रसूल बख्श दर्स जी तदफ़ीन झंपीर भरिसां कींजर कंधीअ ते दरगाह हुसैन शाह में कई वई आहे। रसूल बख्श दर्स जी जनाज़े नमाज़ झंपीर शहर लग ग्राउंड ते अदा कई वई। तफ़सील मालूम कंदासीं निज़ाम बिरोही खां। जी निज़ाम सिंधी अदब सिंधी ॿोली जी 4 खां मथे किताबनि मुनसब केतिरनि निकारियुनि नावल तोड़े मजबूरी सिंध जे ख़ूबसूरत झंड कींजर जे कंधी ते अडेल झंपीर शहर जे महिमान नवाज़ शख़्स मरहूम साईं रसूल बख्श दर्स जो जनाज़ो सवे आलिन अश्कबार अखियुनि जी मुजतबी में ज़िए सिंध जे झंडे जे चादर में वेड़े पंहिंजे आख़िरी आरामगाह तरफ़ निकिरी वियो। सदन जनाज़े में छठे जे सूबाई असेंबली जे मेंबर सैयद रियाज़ुद्दीन खीराजी, अगून महिमाने डॉक्टर अब्दुल वाहिद सुमरो, कौम परस्त अगवानन रियाज सांडियो, डॉक्टर नियाज गलानी, अमीर आज़ाद पैवर, पुनिल सारियो, नवाज खान ज़ौर, असलम खैरपुरी, नवाज शाह बादाई, सैयद जलाल शाह, सूर्या सिंधी, वकार मल्ला, मोहक़क़ अदीब, सिंधी लैंग्वेज अकादमी के चेयरमैन डॉक्टर मोहम्मद अली मांझी, रहमान गुल पालारी, गुल हसन कलमती, ताज जोयो ऐं ॿियनि इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ीन सियासी समाजी इल्मी सहाफ़ती हल्कनि वॾे अंग में शिरकत कई। खेसि दरगाह हुसैन शाह जे क़ब्रिस्तान में दफ़नायो वियो। जी वॾी महिरबानी निज़ाम बिरोही अपडेट्स का आगाह करण लाइ।